मीरपुर माथेलो में खबर ॾींदा हलूं त मीरपुर माथेलो जे शाह फैसल कॉलोनी जे रहवासिण मुबना क़तल थी वियल मिसमात अंजाम बोज़दार जे क़तल में मुलविज़ जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ संदसि वारसनि जो DHQ प्रेस क्लब मीरपुर माथेलो आॾो एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन यासिर बोज़दार, दादन बोज़दार ऐं ॿियनि चयो त हिकु हफ़्तो अॻु असांजी भेण अंजान बोज़दार खे सहुरे अहमद बोज़दार पुटनि सां मिली सख़्त तशद्दुद करे ज़ख़्मी करे छॾियो हो, जेका इलाज दौरान फ़ौत थी वई हुई, जंहिंजो क़तल केस मीरपुर माथेलो पुलिस थाणे ते दाख़िल थियल आहे। मीरपुर माथेलो पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे, जेका असां सां ज़्यादती आहे। उन्हनि मुतालबो कयो आहे त जेकॾहिं 2 ॾींहंनि अंदरि क़ातिल गिरफ़्तार न थिया त एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो।